हिनखे हिकिड़ो असां गुलदस्तो तसवुरु कंदा आहियूं ऐं हिन गुलदस्ते जो जेको पहिरियों बाग़बान आहे जंहिंजी सॼी महिनत आहे मुंहिंजे लाइ इंतिहाई क़ाबिल एतिराम साईं अरबाब अली मुगेरी साहब हिन महफ़िल हिन पुरवकार तकरीब जो रूह रवां मैन ऑफ मूवमेंट साईं मोहम्मद रियाज़ साहब असांजो उस्ताद दोस्त ऑफिसर तालका एजुकेशन ऑफिसर साईं अली अकबर सोडर साहब साईं मीर मोहम्मद मुगेरी साहब मुंहिंजे संत जा साथी मुंहिंजे भाइर मुंहिंजा बाज़ू तालके नसीराबाद जो सदर साईं अहमद अली वाहूजो ऐं हुनजी टीम तालका कंबर जो सदर सिराई हबीब रहमान छंदो साहब साईं हेडमास्टर छॾड़ा स्कूल साईं खबीर अहमद अब्बासी साहब साईं मोहम्मद आतर साहब ॿिया हिन तकरीब में शरीक सभु जेके असांजा उस्ताद दोस्त आहियो सभिनी खे अस्सलाम वालेकुम। पहिरियों त मां माज़रत जो असां हिन सॼी संगत खे थोरो इंतज़ार जी ज़हमत खणाईसीं पर हक़ीक़त इहा आहे त इन इंतज़ार में या इन मसइले में जे पस मंज़र में बि हिकिड़ी मोहबत हुई हिकिड़ो प्यारु हुयो जंहिंखे असां छॾे न पिया सघूं। तालके कंबर जे अंदरि हिकिड़ो लाहासिल बहस रहियो आहे। लाहासिल छो आहे मां उनजी बि वज़ाहत कंदुमि। असांजा मुख़ालिफ़ दोस्त जेके आहिनि अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे उहे चवंदा आहिनि त मुगेरी बिरादरी असांजी पर मां चवंदो आहियां त मुगेरी बिरादरी असांजी आहे। लाहासिल इन जे करे आहे जो मुगेरी बिरादरी साबित कयो आहे पोइ उहा वगड़नि में साईं मोहम्मद आतर जी क़यादत में हुजे आपरी में साईं नादर जी क़यादत में हुजे ऐं उन खां अलावा वलीदाद मुगेरी में साईं गुल हसन मुगेरी जी क़यादत हुजे हफ़ीज़ाबाद में साईं मोहम्मद रियाज़ ऐं मुख़्तियार जी क़यादत में हुजे उन पंहिंजे अमल ऐं किरदार जे करे ज़रिए साबित कयो आहे त उहे सिकंदर विर्क सां गॾु हिन कामरेड मुख़्तियार सां गॾु हिन हबीब रहमान सां गॾु पर अलाए छो असांजा मुख़ालिफ़ इन ॻाल्हि खे मञनि ई कोन था हालांकि उहे साबित करे छॾिया आहिनि। हमेशह असांखे प्यारु मिलियो आहे हिन बिरादरी मां। उन्हनि जो हिकिड़ो प्रोग्राम हुयो वलीदाद मुगेरी में जेको असां कंहिं बि सूरत में छॾे न पिया सघूं। उन्हनि तमामु घणो प्यारु ॾिनो उन में असांखे 5 मिंट लॻी विया जंहिंजे करे संगत खे हे स्कूल जीअं सिराई हबीब रहमान चयो त असांजे लाइ हिकिड़े घर जो दर्जो रखे थो। हमेशह हितां असांखे लाज़वाल प्यारु मिलियो आहे। उन खां अलावा हिन स्कूल न रुॻो सियासी या समाजी हवाले सां पर तालीमी हवाले सां बि कंबर में हिकिड़ो निमाया मक़ाम हासिलु कयो आहे ऐं